न्यू सईदाबाद वेझो रोहड़ी केनाल में बुॾी वियल नौजवान जे वारसनि पारां लाश जी ॻोल्हा लाइ एहतिजाज कयो वियो आहे। केनाल जे ज़ेर पीरपोरी वटि बुॾी वियल ॻोठ अवल छछर वासे 22 वरनि जे महबूब अली पुट ख़ान मोहम्मद उन्नर जो 6 ॾींहं गुज़रण बावजूद लाश न मिली सघियो आहे, जंहिं करे वारस परेशान थी विया आहिनि। मटियारी ज़िले इंतज़ामिया पारां नौजवान जे लाश जी ॻोल्हा लाइ जोगा उपाउ न वठण ते ॻोठाणनि ऐं वारसनि रोहड़ी केनाल जे कप ते सिकी लदो अमर जे अॻवाणी एहतिजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त ज़िले मटियारी इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां कंहिं बि क़िस्म जी मदद न कई वई आहे। हुननि जो चवणो त रेस्क्यू 1122 मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां वारसनि सां कंहिं बि क़िस्म जो राब्तो नाहे कयो वियो ऐं न ई का माली मदद कई वई। हुननि चयो आहे त नौजवान गर्मीअ सबबि वेंझण लाइ रोहड़ी केनाल में लथो त ॿुॾी फो थी वियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध MNA ऐं सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान जो लाश हथ करण में मदद कई वञे।